नौशर अफरोज़ मां रिपोर्ट कर रहा है रिजवान अली जमानी। नौशर अफरोज़ में अगूणे वफ़ाक़ी वज़ीर NPP सरबराह गुलाम मुर्तज़ा ख़ान जतोई और मसरूर ख़ान जतोई जिन ॿिनि केसनि में जी ॿुधणी ETC कोर्ट जे जज न हुजण करे सेशन कोर्ट जी अदालत जे जज वटि पेशी थी। अदालत जे जज मोरू में इलेक्शन ॾिहाड़े ते झेड़े दौरान बिलावल ज़रदारी ऐं ॿियो केस मुहबत तेरो पुलिस हमले करण जे इल्ज़ाम वारे केस जी ॿुधणी थी। अदालत जे जज ईंदड़ ॿुधणी 19 नवंबर मुक़ररु कई वई, जॾहिं त अदालत ॿाहिरां अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पीपल्स पार्टी लाइ वॾो इम्तिहान आहे। 18 तरमीम जो मां मेंबर हुयसि ऐं असां उन वक़्तु सपोर्ट कई हुई ऐं हाणे जेको 27 आईनी तरमीम जो बिल पास करायो पियो वञे तंहिंमें मिसयूज़ थियो आहे। सूबनि जी लिस्ट ठाहे सूबनि खे विरहाइण जे टकरनि में साज़िश कई पई वञे। पीपल्स पार्टी जो मफ़ाद आहे, तंहिं करे 27 आईनी तरमीम जी हिमायत करे रहिया आहिनि। हिन वधीक चयो त मां जॾहिं पहिरियों दफ़ो वफ़ाक़ी वज़ीर थियो हुअसि त 5 खां 7% तरक़ियाती कम कराया हुआ। हिन वक़्तु पंजाब में 15% करप्शन कई पई वञे ऐं सिंध में 50% करप्शन थियण करे तरक़ियाती कम ओलड़े जो शिकार बणियल आहिनि। हिन वक़्तु सिंध जी आवाम खे सजाग थियणु घुरिजे ऐं ईंदड़ इलेक्शन में वोट ज़रिए पंहिंजा नुमाइंदा कामयाब करणु घुरिजनि, जीअं ॾुतड़ियल आवाम जी करप्ट हुकुमराननि मां छुटकारो मिली सघे।